नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जे 45 सीटुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। 742 उम्मीदवार मैदान में लथल। PTI, नून लीग ऐं PP में चोटी जो मुक़ाबिलो। पोलिंग में 32 लख खां वधीक वोटर्स पंहिंजे हक़ जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। पाकिस्तान में रहंदड़ 4.5 लख खां वधीक कश्मीरी बि वोट कास्ट करे रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि लाड़काणे, सांगड़, दादू, मीरपुर ख़ासि, टंड वालायार, मीरपुर माथेलो, ॾहरकी, गंबट, कुनरी, पिथोरो ऐं ॿियनि शहरनि में कश्मीरी पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े कोटली में तक LA-12 में पोलिंग स्टेशन में PP ऐं PTI कारकुननि विच में ॾंद खूनी झेड़े में तब्दील। झेड़े दौरान फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त वाक़िए खां पोइ इलाइक़े में पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई आहे ऐं इलाइक़े जी सूरत हाल मुकमिल कंट्रोल में आहे। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अपोज़िशन हुकूमत ते तनक़ीद करे, पर उन जी बि हद हूंदी आहे। मुल्क जी सियासी जमायतुनि विच में इख़्तिलाफ़नि बावजूदि कश्मीर मसइले जे हवाले सां भाईचारो आहे ऐं ईअं ई रहणु घुरिजे। कश्मीर ते असांजो हिकु ई मौक़िफ़ रहियो आहे। कश्मीर जे मामले ते ब्रीफिंग लाइ मुल्क जे सियासी जमायतुनि जे सरबराहनि खे परडेही ऑफिस जे दौरे जी दावत ॾींदा रहिया आहियूं। सिंध अंदरि मकानी चूंडूं सियासी बुनियादनि ते थींदियूं। आम चूंडनि खां अॻु ई सिंध में मकानी इलेक्शन कराई वेंदी। आदमशुमारी ते एतिराज़ आहिनि जेके सबूतनि समेत CCI जे इजलास में पेश कया वेंदा। सिंध हुकूमत आइनी हक़ इस्तेमालु कंदे आदमशुमारी बाबति पार्लियामेंट जे गॾियल इजलास में बहस लाइ ख़त लिखियो आहे। PTI में शामिल हिकु जमायत इमरान ख़ान खां इस्तीफ़ा वठण बदिरां बिलावल भुट्टो ज़रदारी खां इस्तीफ़ा जी घुर कई। अपोज़िशन खे हिकु भेरो ॿीहर मुतहद थियण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं भानसैदाबाद वेझो ॻोठ अली हसन शाहाणी में मीडिया सां ॻाल्हियूं। रेंजर्स सिंध जी टेक्निकल टीम ऐं FIA जी साइबर क्राइम विंग कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में कार्रवाई। इंटरनेट जी मदद सां बैंक खातनि, क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स ऐं वीज़ा कार्ड्स खे हैक करे पैसा चुराइण में मुलविस इंतिहाई घुर्बल जवाबदार मोहम्मद आसिफ मुग़ल गिरफ़्तार। जवाबदार जे इस्तेमाल हेठि कंप्यूटर बि बरामद कयो वियो। जांच दौरान जवाबदार इंकशाफ़ कयो आहे त हू इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो माहिर आहे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा बैंक खाता ऐं क्रेडिट कार्ड हैक करण जी महारत रखे थो। गिरफ़्तार जवाबदार खे FIA साइबर क्राइम सेल हवाले कयो वियो। बलोचिस्तान जे शहर लोरालाई में 2 मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतियुनि में अब्दुल वहाब ऐं मोहम्मद हनीफ़ शामिल। पुलिस फ़ौतियलनि जा लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कया। सिंध ज़रई यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर लाहौर में लाॾाणो करे वियो। डॉक्टर रजब मेमण जे लाॾाणे ते ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मरी ऐं सियासी समाजी अॻुवाणनि पारां ॾुख जो इज़हार। रोहिड़ी भरिसां जांगड़ो थाणे अलीवाहण चौकी जो ASI अब्दुल कादिर बिरोई पुरस्कार नमूने फ़ौत थी वियो। संदसि लाश चौकीअ मां मिलियो। फ़ौती जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। सरहद में 2 ॾींहं अॻु ॿुॾी वियल मासूम नींगर जो लाश 48 कलाकनि बाद हथु। नींगर ज़ीशान मंगणार जो लाश काज़ीवाह मां हथु आयो। पिरियालो भरिसां गूंगी औरत खे सूरे डंडा हणी क़तल करे छॾियो। मक़तूला औरत जे भाउ जी फरियाद ते थाणे ते केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार। लाश गाड़ी मोरी इस्पताल मुंतक़िल।
गंबड़ जी मडवी गली में नौजवान ओसामा खोड़ो जो घर में गोली लगे लाश हटाए, पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। बख्शियापुर बरसा गोठ जफर खान डुमकी में मासूम नींगरी वाह में बुढ़ी फौत थी वही। नींगरी खुशबू गोलाटो जो लाश घर पहुंचने ते कोहराम अची वियो। कश्मीर वासी हिंदू नौजवान धाड़ेल नाथा अगवा सरून कुमार के धाड़ेल घोटकी जिले के मुरीद शाख भरसा अगवा करे विया। वारा में 4 ॾींहं को हथियार बंद नथा मारिजी वियल मेयर अली मिर्जर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं शहरनि जो एहतजाज। टायरनि खे बाहि निटण समय सवे माण्हुनि जो धरणो। वारे हमल रोड ब्लॉक ट्रैफिक मुअतल, कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून के कटहणे में हाणे सख़्त सज़ा ॾिनी वञे, अॻवाननि जो मुतालबो। सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगार तोड़े शहरी सरापा एहतजाज करियो। गंवर में पानी की हथरादू खोट खिलाफ आबादगारनि जो नौवा मोरी वट करियो। गंवर हैदराबाद रोड ते धरणो, पानी दियो जा नारा। आई सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराजन वट पानी के वहकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वट पानी में 20,000 क्यूसेक वाध। मथां वहकरो 2,01,855 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 1,58,721 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वट पानी में 5,000 क्यूसेक वाध। सखर बैराज वट मथां वहकरो 1,22,115 ऐं हेठां वहकरो 65,880 क्यूसेक रिकॉर्ड।